नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त समूरे सूबे में कोरोना वायरस जी तस्दीक थियल केसनि जो अंग 20,883 थी वियो आहे। सिंध में कोरोना जी ताज़ी सूरत हाल खां आगाह कंदे सिंध जे वॾे वज़ीर चयो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि में 6,023 टेस्ट कया विया। अहिड़ी तरह सूबे में कोरोना जा 1,49,566 टेस्ट थी चुका आहिनि। सूबे में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 959 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि, जंहिंखां पोइ सिंध में कोरोना जे तस्दीक थियल मरीज़नि जो अंग 20,883 थी वियो आहे। अॼु 660 मरीज़ सिहतयाब थी पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थी चुका आहिनि, जंहिंखां पोइ सिहतयाब थींदड़ मरीज़नि जो अंग 7,015 थी वियो। हिन वक़्त ताईं 13,528 मरीज़ इलाज हेठि। इलाज हेठि मरीज़नि में 11,895 घरनि में ऐं 797 मर्कज़, जॾहिं त 836 मरीज़ मुख़्तलिफ़ अस्पतालनि में इलाज हेठि आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।